रचाया जूम का नहीं जूम रक्षाबंधन ये शुभ त्यौहार के मौके पे आज इंसान सत्संग समारोह में शामिल थे। स्वयं ज्ञान घर में सब भाव बहन ऐसी संगत के पूज्य देवी साहब संत सतराम धाम रानी साहब सिलमित्र पर आशीर्वाद शुभकामना कहीं सत्संग जो आयोजन करना है तो जो मकसद हुआ है उन्हीं मालिक सामने ला उन्हीं पे मुख्य पाए उन्हीं तरफ आपको वार्ता अहीं देखते असं साधे इंसान चेके लिया असा बदलना उन्हीं मालिक तरफ ही आए हलना उन्हीं तरफ ही आए अब असा कोई धार्मिक सामाजिक मुआशरती जितना भी जो चक्कर करना है तो जो मकसद होगा पहले जीवन के हमेशा बेहतर श्रेष्ठ जगहों पर चला बता सब इंसान हमेशा सुख शांति समृद्धि और मालिक की रहमत को विश्वास रखना ऐसे मालिक इंसान के एक समाज बुद्धि दूरदेशी दुनिया है जो असली नजर दूर दूर तक पाऊंगी ऐसा सिर्फ संसार का महदूद न होगा पर ऐसा संसार का अद्भुत नजर रखना जैसे पशु हुआ है मरदा से विधि हीरा से बिल्कुल कुछ भी न बचा दो जो गहरियों में होंगे कूदे दरिया में परवान करेगा सब कुछ मिलकर का बाद में भी ऐसा कोई सुख शांति चाहेगा इन्हीं करे चलना आते स्वर्ग वही कुछ मालिक की रहमत मिल रही यानी असली नजर संसार का कोई मालिक तरफ असत्य को भी कुछ करना है हकीकत में सब धंधा मालिक की तरफ ही है असत करना है जब ऐसा केंद्रों में आते हैं जो लेकिन असली चाहत अन्य बदल रहा है असली सोच अन्य आपके बदल रही है असं चाहना है अन्य आपके बदलू अन्य आपके बदलू वो बदल की चाहत हकीकत में असल में कुछ भी समझो कदे लोभ समझो कदे लालच समझो कदे हवस समझो कदे चाहत समझो कोई भी ना लो पर हकीकत में से कदम उन्हीं मालिक तरफ जितने वो चाहत या हवस या लोभ हो जाए वो काथे लोग जाए और जरूर कमी तो नहीं असर सदा सके जे भी असर कहीं पोस्ट कहीं पद कहीं अमीर या कहीं चीज के किसी करके तो निशाना बनाएगा तो चले माँ इन्हीं जरूर थी तो मुझे सुख बना दो शांति बन गई बस मुझे कुछ भी न कर गई पर सदा सके जीवन में रह के ट्राई न हो जैसे कि असवारी पोस्ट उन्हीं पद या उन्हीं जरा बनता हूँ पहले का बदी रहा कोना अन्य बदी का सभी चाहत होती है चाहत असली तेजी सामने
चाहत हकीकत में असर तो भी मालिक समुदाय सब जीवस्तानी असल में मालिक समुदाय से एक स्थानी असल में चाहत पूरी न असल संदर्भ से कहते असल के फकीर के दरवेश के कई संत के कई महात्मा के जब उन जगह में ना तो एक झोली फैलेगा आशीष भरना जितने असल संसारी तरह सदा से तब वो असल जो उनका बैंक बैलेंस में बदलीता असल की राइश में बदलीता असल की उठी बैठी में बदलीता असल की ट्रैवलिंग में बदलीता असल की खादो पीतो में बदलीता जय एंगल का संदा से अच्छा इंसान को दरवेश की कमते हुआ है उन्हें कपड़ा भी पैदा करूंगा या पापड़ लूंगा या मुंह दस जगह लूंगा पैदा लूंगा तो जिन्हें मैं कुछ भी नहीं असल में झोली फैलाएगा कुछ भी असल सब कुछ ये लगता है कुछ आएगा जिसमें संसारी तरह से देखो तो कोई क्या फिर वो 100 में 10 में दे मारे कुछ दे मेरे कमाल की चीज दिया हो गया तो जेब कुछ ना है तो सबसे गिर चला तैयार होगा जेब सब कुछ उसका मुंह चाहिए तो कोई जो हकीकत कोई भी करे चला ऐसा आया साथ कोई परमात्मा ईश्वर का जब उन्हें आया वो पूरे ब्रह्मांड के मालिक कुल कायनात पूरी यूनिवर्स के मालिक यानी ऐसा कुल कायनात पूरे ब्रह्मांड पूरी यूनिवर्स का है तो बोले असल समझ से जितने कई शख्स है 4 धंधा होते या बिजनेस होते उनमें फिल्मों ठीक ठाक कमाए सब कुछ है जिनको में थोड़ा लाश करे असल समझ से जो फिल्म घरों कमाए कि याद हो तो कोई को लाश के बंदे निकले कर दो बंदे 27 डॉलर को बंदे निकाल कर दो ऐसे वरीका नहीं हो गया तो जेएस तानी उन्हें सारे बिजनेस में कवर न थे ऐसे में सब नहीं जो जितना कमाया गया याद हो लेकिन जितना वो विलास पा गया उतना कवर करने की कोशिश जरूर करें यह सोच संगी नहीं करो झगड़ा सा आया हूं पूरे ब्रह्मांड का पूरी यूनिवर्स का तो जिस तानी असल पूरा ब्रह्मांड पूरी यूनिवर्स नजर आ लो एक तरह से सबूत शामिल की ऐसा कि तो पूरा ब्रह्मांड पूरी यूनिवर्स का पीछे का होता है ऐसा संसार में जिस कोई कुछ कर गई ऐसा जो तो थे देवी के साथ लगता था कुछ लग गया ऐसे संसार में ऐसा पूरे ब्रह्मांड के चलो और एक धरती के रक्षा करो धरती के नक्शे पे जो मुल्क बोल फिर बोला नहीं टाइम कर दो मुल्क का बात पहले प्राण बोलो मुश्किल सा बोलो बिल्कुल निराश प्राण का बात पहले तेजन पहले सजो पहले ताल को पहले शायर का बात पहले गली गली का बात पहले घर घर को निशान पर फिर निकालना यानी संसार में सच्ची कोई गाली करी हो असल ये तो बोलो मुझे नहीं इन्हीं के द्वारा मुझे आ ही ना पर संतन महात्मा दरवेश भी करेंगे ना तो झोली में सब से दिया था प्यार होता है उनके कारण ही होगा
उनकी हालत यही हो गया जी तो राजा हो कहते तरफ दुनिया पे तो विचार को गाने का पूछा तब कुछ खबरें एक भी ज्वेलरी शौकीन होनी चाहिए होता, खाने पीने की होनी चाहिए होता, कपड़ा की होनी चाहिए, देखनी चाहिए तो राजा का मुझे तू खबरें तू मुझे बस कुछ नहीं कर रहे। जब राजा को वापस आए जिन ज्वेलरी चाहिए वे ज्वेलरी मिली, जो कपड़ा चाहिए उन्हें कपड़ा मिला, जो खादो चाहिए उन्हें खादो मिलो, जे चाहिए उन्हें तू खबर उन्हें पंहिंजो पान खे ॾेई छॾे। हाणे जंहिंखे पान ॾिनो राजा राजा कई थी अलग कोई पंहिंजो पान बि थी रहे। साॻे नमूने ये संत ये महात्मा फकीर दरवेश इहो परमात्मा के पाए उनके पोइता अंदाज़ बहितरीन हो। अॼु रक्षाबंधन जो प्यार हलियो पियो इहो प्यार प्रेम पौधरता आशीर्वाद ऐं वाइदे चङाई जो रहता रक्षाबंधन में छा करिणा एक गले लॻंदो आहे, हाथ पैर रखी लॻंदी आहे, मिठाई थींदी आहे, खर्ची थींदी आहे, बस इहो कुझु करना पर हकीकत असल तिलक सां थींदी आहे। जो तिलक सां थींदी आहे इन जो सब तिलक लॻंदा त भई हिन जॻह खे बहितर कयो चङो कयो छाकाणि ही जगह असांजी सोच समझ अकुल बुद्धि जी जगह है। इन करे असांखे ध्यान भी हिन जगह ते करियो ऐं हिन जगह असां हमेशा कॾहिं असांजी सोच समझ जी जगह है। इन करे ॾिसंदासीं कॾहिं असां कोई फ़ख़ुर जो कमु कयो बेचैनो कमु कयो कुझु करे ॾेखारियो हिकु हथ पंहिंजो कणिक खणी रहियो आहे कुझु करे ॾेखारियोसीं या मुंहिंजे दिमाग़ में बि सोच एतिरी बहितर ऐं जेकॾहिं असांखे कॾहिं कोई चीज़ अचे यादि न बीहे त असांजे दिमाग़ में ज़ोर जो कुझु न अचे कोई ॿियो हित थिए या कोई चवे हिन जॻह बि न करणो हिन जॻह बि करणो मूंखे दिमाग़ सां हाथ में ॾिनो आहे हिन जॻह ते असां करंदा या कॾहिं असां कुझु लिखंदा लिखंदे लिखंदे कुझु भुलिजी वञे हिकदमि पंहिंजो ॿुधो पासो हिन जॻह ते ठक ठक थींदो आहे कॾहिं मथे ते न लॻंदो आहे कॾहिं कुल्हे ते न लॻंदो आहे कॾहिं ॿी जॻह ते लॻंदो आहे हिन जॻह यानी त हिन जॻह खे जाॻाईंदा ऐं जीअं क्लिक कंदो दिमाग़ में यादि अची वेंदो आहे लिखी करे वरी अॻिते वधी वेंदो इन करे हीअ जॻह असांजी सोच समझ अकुल ऐं ॿुधी जी जॻह है ऐं इन करे जेकॾहिं हीअ जॻह क्लिक इन करे लॻाए वेंदो आहे ध्यानु इन करे कयो वेंदो आहे जेकॾहिं हीअ जॻह बहितर थी त पोइ सभु कुझु बहितर थी वेंदो असांजी सोच ऐं समझ सही हुजे असां किथे बि हुजूं कहिड़े बि माहौल में हुजूं कहिड़ी बि जॻह ते हुजूं कोई ग़लति ख़्यालु ईंदो ई न असां सदाई सभु करे बहितरीन चङाई करे हलंदासीं अॻिते वधंदासीं तंहिं करे हीअ जॻह असांजी सोच ऐं समझ जी जॻह ऐं इन करे हिन जॻह ते लॻायो वेंदो आहे ध्यानु हिन जॻह ते कयो वेंदो आहे त मूंखे मालिक जी रहमत हिन जॻह ते मिले हिन जॻह ते मालिक विराजमान थिए बसि उहो सभु कुझु सही थींदो पंहिंजो पाण बहितर ऐं इन करे हिन जॻह खे शिव में थो चयो ऐं शिव जो मक़सदु कल्याण सुख आनंद ऐं टियों अखि खे खोले करे रखो कीअं अखि खोले रखो कीअं अखि में चयो वेंदो पर टी अखि खोलण खां बाद हिकिड़ी ॻाल्हि असांखे यादि रखणु खपे त जॾहिं बि कंहिं देवी देवता कंहिंखे बि ॾिसंदासीं उन जॾहिं बि टी अखि खोली आहे त साम्हूं वारे खे साड़े छॾियो तंहिं करे कंहिंखे ठाहियो कोन जॾहिं बि हुन टी अखि खोली आहे जेको ई साम्हूं आया ते साड़े करे बसर करे ख़तमु कयो था ऐं पाण को आनंद में वेही करे ध्यानु वेही रहियो
अपनी आँख हकीकत में खोला जरूर के सारा सामने हकीकत में चाहे अख जो मकसद है रोशनी, रोशनी जो मकसद है प्रकाश, प्रकाश जो मकसद है ज्ञान, समझ, ज्ञान, यानी ही अख पीढ़ी ज्ञान प्रकाश खोले, समझ खोले कर चला असं सब इंसान जेकी आहे उपयोग कर्मंत विश्वास है, तो जेला कर्म करना से तेरो फल पाएगा, जेरो कर्म करना से तेरो फल पाएगा से तो बोले कर्म जेके उसे जेरा ही करो इंजन करो गुजारा होता है, ठीक पंहिंजो पान का ऐं ॿियो जेको फल ॾियण वारो दाता आहे उहो मालिक आहे। बाक़ी संसार जे अख में कुझु बि लॻल थी वियो, लिकाए करूं या छिपाए करूं, ज़ाहिर कयूं या कुझु बि कयूं, मुंहिंजो फ़र्क़ु न पवंदो आहे। लेकिन असांजो पंहिंजो पाण खे पतो ऐं असांखे मालिक ने सभिनी खे अहिड़ो बणायो आहे जेको असां सभु चङो असां हुन में ख़राब आहियूं ऐं असां सभु समझदार अकलमंद उन खे अहिड़ी ॿुधी ॾिनी आहे जेका हक़ीक़त में हिनखे सभु ॿुधी आहे। उन कंहिं बिल्कुलु पागल खे बि अकुल खां अलॻि न कयो, सभिनी खे बहितर कयो। असां सिंधासीं असां कोई चङो कमु कंदा आहियूं, बहितर कमु कंदा आहियूं, सुठो कमु कंदा आहियूं, खुलेआम कंदा आहियूं, सभ जे साम्हूं कंदा आहियूं, ॾेखारे करे कंदा आहियूं। पर जेकॾहिं कोई ग़लति कमु हुआ छिपाए करे कंदा आहियूं, लिकाए करे कंदा आहियूं, ढके करे कंदा आहियूं, यानी इहा त असांखे पहिरियों ई पतो आहे त चङाई छा आहे, वधाई छा आहे, पर असांखे कुझु बि कोन्हे। जेकॾहिं असां कंहिं चीज़ खे चऊं असांखे पतो न पियो कयोसीं, असां यानी पहले असांखे चङाई मंदाई खे बि तकलीफ़ थींदी ऐं असांखे चङाई में एतिरो बहितर रखियो जो असां सभु चङाई खे पसंदि करण वारा। असां चवंदा आहियूं कि इंसान खे आम खे त पंहिंजी जॻह ते, पर कंहिं बिल्कुलु पागल ॾिस जेको कंध जे ढेर ते खड़ो रहे, कीचड़ उछलाए यानी पागल के भी उन एतरी समझ ॾिनी आहे त चङाई छा आहे, मंदाई छा आहे। इन जे करे उनखे समझ ॿुधीअ कोन ॾिनी आहे त हिन जॻह ते खोले करे रखो, पंहिंजी सोच खे समझ ॿुधी खे खोले करे रखो ऐं पंहिंजे कर्म जा पाण मालिक थियो, पंहिंजे जज पाण थियो, ॿिए खां छो पुछो, पंहिंजो पाण मालिक थियो। मां छा कयां, कर्म ते त सभु विश्वास रखंदा आहियूं जेके इंसान आहे ऐं इन जे करे हिन जॻह विषय में चयो रहे, अख खोले रखो। मुंहिंजो मक़सदु आहे कि जॾहिं संसार में रहंदे कोई माण्हू ग़लति सलाह ॾे, ग़लति अमल कराए, ग़लति रस्ते ते वठी वञे, कोई ग़लति चीज़ कराए त हे हिकदमि पंहिंजी कीअं रखो, पंहिंजी सोच ऐं समझ खे ॿुधी खे कोन्हो, मां इहो कयां सही, अॼु न सुभाणे फल त मूंखे ई मिलंदो, इहे जवाब त मूंखे ई मिलंदो। जॾहिं इहो मूंसां थींदो जेको मां ॿिए सां कयो त पोइ मूंखे छा कयां, ऐं पोइ पंहिंजी समझ खोले करे उन बात में ग़लति चीज़, ग़लति संग, ग़लति राह खे छॾे करे उन ग़लति चीज़ खे साम्हूं खोले करे ॿुधी सां साड़ी छॾियो। जॾहिं ग़लति चीज़ निकिरंदी बाकी जीवन में सुखी रहंदी, शांति रहंदी, आनंदी रहंदी, सब कुछ बेहतर रहंदी। इन्हीं करे शिव में तो चलो शिव कल्याण सुख आनंद यानी जब ही जगह बेहतर थी, जीवन शिव में थी तो कल्याणकारी थी तो सुख में थी तो बेहतर थी। इन्हीं करे इन जगह लगाया
तो इन जगह के साथ का पहले सोच के पौधा पहले विचार के शुद्ध है। जब ये जगह बेहतर थी तो सब कुछ बेहतर थी, तो जीवन बेहतर थी। अगर ये जगह बेहतर थी तो पूरे रक्षा बंदी रह गया। यानी प्रेम प्यार पौधता है, रक्षा में पौधता है। यानी सोच बेहतर थी, नजर एहमियत बेहतर थी तो सब कुछ बेहतर थी। रक्षा बंधन मजबूत थी। सोच समझ नजर नियत बेहतर जीवन में पौधता है, मजबूतियां बेहतरियां बात विरामत वासीसा पौधता प्यार प्रेम सब दे तब वो मिठाई नहीं दिया, धारा ही नहीं दिया। या न्याय का बात में जीवन मिठो रहा तो खुश है, खुशहाल रहा ये जीवन में करवा गांधी न सब कुछ बेहतर हो जाते वो उपाय करे वही भी खर्ची नहीं रहती। खर्ची में आश्वासन यकीन विश्वास वायु तो ये चीजें चंगाई हुआए नजर की नियत नजर की पौधरताई बेहतरी चंगाई जीवन जो मिठा खुशी खुशहाली या जीवन में उनके सदाई साथ रहने हमेशा खुश है खुशहाल रहना सबके खुश जीरो रहना बधाई हो रहना ये सब शहादत हो रहा। वास्तव उन्हें बालिक समझा उन्हें तरफ बढ़ाना ऐसा संभालना उन्हें तरफ थोड़े सा लालच लोग कुछ भी लिखे ना लोग बता ऐसा कदम उन्हीं तरफ छाकाणि जेस काई सब मालिक सां मिलंदासीं हिकदमि बदिलंदा ई न जे वटि सोण रस्तो मिलियो बहितर थियो सभु कुझु चङो थी वियो। ऐं इन करे असांजे संत महात्माऊं दरवेश जी दावत ॾींदा जॾहिं उन्हनि जी दावत में ईंदा त असांखे सही रस्ते ते हलाए करे मालिक सां मिलाए छॾींदा। ऐं इन करे इहे संत महात्मा रोज़ में ध्यान सिमरन सत्संग कयो छाकाणि असांखे रोज़ में कयो ध्यान कयो असां थोरो मालिक तरफ़ वञूं उहो असांखे हर हाल में छिके करे पैदा करे छॾींदो। ऐं जॾहिं असांखे सही रस्ते ते हलाईंदो आहे असां केतिरा बहितर थींदा। मूंखे कुझु शख़्स तक़रीबन हाल कुझु वक़्तु थोरा ॾींहं थिया 80 साल का उम्र तो वो भी चले गए जैसे मेरी माँ की जवानी हुई अगर शुरू हो गया कि शादी का से शराब के बाद से अगर घर में अगर मैं लोग मतलब दरी में खेलो ताकि हेलो के सामने से कसाई तस्वीरें खेल रामदास साहब की पास लोग के सामने खेली दूर सामने खेल सकते हैं जैसे कि लोग नहीं तो जब वो स्नान करो प्यार करो मथो टेको धूल साहब लगाई है जाने से तो दाल नहीं सब जब वो कहते हैं सच में नहीं दोस्त मिले ऐसे दोस्त मिले उन्हें उधर भी मुझे दिमाग खराब करना शुरू किया गलत बातें मैंने गलत तालीम करा नहीं करा ऐसे जो तालीम पूरी करे माँ भी क्या आकर्षित हुई अभी जब वो बाकी चले वो हाथ की माँ गलत चीज मैं उनसे बरती हूँ तो माँ से ख्याल रखे तो शाम की हुई तो वो सभी होती ही वो जगह सब नहीं हो वो कहते तो जो बोलो बाकी ये वो दिमाग पे एक तो छाया नहीं खराबी दिमाग का तो प्यार कर लिया ऐसी होगी शाम को माँ प्यार थी कर वजह पर सकता है दे दे न को ख्याल न कुछ आदत पे आई प्यार नहीं मथो टेकने से जाए मानी आदत हो पहली तस्वीर साथ समुद्र में मथो टेकी निकल के तो जीए मां से तस्वीर तस्वीर मथो टेकते वो मथे कयो निकल दे बाकी तो सामने जी तस्वीर ते नजर पई बाकी ये लगे तो तस्वीर मत कराई पूरी अखिला कहती मुझे चले थी और चेहरों किसी करे
जो इसी तरह मां वांदो रोके न सके हिकदमि मां रुकियो मुंहिंजो जंगा ते रखणु शुरू थी वई मूंखे बिल्कुलु ॾिसी करे छा थियणु लॻो ऐं आस्ते आस्ते मां हेठि वेही रहियो ऐं जॾहिं वेठो मूंखे ख़्यालु आयो तूं मथो के शेवा पातो तूं चङो रोज़ मुंहिंजे ते साईं दाम में वञी तूं इहे ग़लती कीअं कंदो पिया मुंहिंजी ॿुधी खुलणु शुरू थी ऐं वेठे वेठे मूंखे अखि में पाणी आयो मां उते माफ़ी वरिती ऐं माफ़ी वेठी करे वरी जॾहिं मां उथियो ऐं तस्वीर सां मथो टेकियो जीअं हथ मथे कई त उहा मूंखे एॾी मुस्कुराईंदड़ एॾी प्यारी एॾी मूंखे आशीर्वाद में ॾिसण में आई जो अॼु ताईं उहो ॾींहुं वरी अॼु जी ज़िंदगी मूंखे 7 साल थिया 80 साल मुंहिंजी ज़िंदगी थी वई आहे कॾहिं मूंखे थोरो बि कुझु थींदो आहे त मां उन तस्वीर जो तस्वुर जो यादि कंदो आहियां मुंहिंजा सभु दुख हलिया वेंदा आहिनि मूंखे कॾहिं ज़िंदगी में दुख आई न पहले उन एतिरो असरु कयो जो मुंहिंजा पोटा पोटियूं या ॾोहिटा जेको बि ख़ानदान हुयुसि तक़रीबन काफ़ी ख़ानदान हुयुसि सभु कारोबार में बिज़नेस में के डॉक्टर अथसि के इंजीनियर अथसि सभु पंहिंजी पंहिंजी पोस्टूं ॾिनसि ऐं बसि ख़ुशि ऐं ख़ुशहाली बसि सभु वरी ॻाल्हि जो हिकु ॿार बि कोई ग़लति राह ते न आहे एतिरो प्यार में मोहबत में श्रद्धा में विश्वास में कारोबार में सभु हर चीज़ में एतिरा वधिया आहिनि जो कॾहिं उनखे हिकु चीज़ बि पैदा न वई आहे त जॾहिं असांजे जीवन में बहितरी त पोइ ख़ुशी ऐं ख़ुशहाली उहा सदाई असां सां साथ इन करे जॾहिं असां ध्यानु कंदा आहियूं इहे शांति महात्मा गांधी को चवंदा आहिनि कुझु ॿी नेम कयो ध्यानु कयो सिमरन कयो जॾहिं असां ध्यानु कंदा आहियूं त ध्यानु में मथां असांजी ही जॻह शुरू थींदी आहे पहुता थींदी आहे मालिक हिन जॻह ते विराजमान थींदो आहे या असांजी सोच ऐं सम्झ बहितर थी त पोइ पूरो जीवन बहितर थींदो सोच ऐं सम्झ बहितर थी न कोई ग़लति आदत हूंदी न कुझु ग़लति करणु हूंदो असांजे जीवन में दुख ईंदो छो जीवन में दुख ऐं तकलीफ़ जो कारण असांजा कर्म या ग़लति हालत या ग़लति अंदाज़ जॾहिं सोच ऐं वीचार बहितर थियण सां कुझु बहितर थी वेंदो सोच ध्यान सां असांजी सोच बहितर थींदी आहे ऐं नाम सां असांजी शक्ति पैदा थींदी आहे उन सोच ऐं समझ ते अमल करण जी हलण जॾहिं ध्यान सां सोच पैदा थी ऐं सिमरन सां असांजी शक्ति पैदा थी त पोइ असांजे जीवन में जेके ई क़दम खजंदा आहिनि जेको ई असां हलंदा त जेके सत्कर्म कंदा आहियूं चङाई कंदा आहियूं उनजो फल असांखे संसार में सुख शांति समृद्धि चङाई सभु कुझु मिलंदो आहे ऐं जेको सिमरन कंदा आहियूं अॻिते स्वर्ग जा द्वार खुले थींदा लोक ऐं परलोक ॿई सबर थी वेंदा आहिनि असांजो जीवन ऊचाई ते पहुची मालिक ताईं पहुचंदो आहे तंहिंजे करे सत्संग जो मक़सदु हूंदो आहे मालिक सां चङा सत्संग पढ़ियल लिखियल हूंदो आहे सत प्लस सत लफ़्ज़ हिकिड़े ईश्वर हिकिड़े प्रभु हिकिड़े परमात्मा जे लाइ इस्तेमालु ऐं संग जो मक़सदु आहे उन सां गॾिजी रहां उन सां मिलण मुंहिंजो थियण यानी प्रभु सां मिलण ऐं उन सां मिलंदासीं तॾहिं जॾहिं असां पंहिंजो पाण जो बणाईंदासीं उते पहुचंदासीं ऐं इन करे असांजा जेके बि इंसान आहिनि असांजा जेके बि त्योहार हुजे सामाजिक हुजे मुआशरती कार्य हुजे इंसान में कुझु बि कयूं साथ में पोइ तव्हां असांजी चङाई ऐं भलाई छाकाणि मालिक असां सभिनी इंसाननि खे बहितर बणायो आहे सभिनी खे चङो बणायो असां ॿुधायो कोई अहिड़ो न बणायो उनखे एतिरो बहितर बणायो आहे क्योंकि पागल खे एतिरी समझ ॾेई छॾी कि मिठाई यूज़ ख़ुशि थींदो आहे जेकॾहिं ख़राबी यूज़ कोई ॻाल्हि न पसंदि करिणो आहे असां पंहिंजे जीवन में दुख तकलीफ़ या ख़राबी छो पैदा कई तनाव कयो छो आहे असांखे जहिड़ो मालिक बणायो तयारु थियो
अंदर अपनी सोच समझ के खोले करेगा आई नहीं करे वो शख्स आनंद वाले कुछ क्या मुझे जिनको भी खानदान है साहब पहले पहले पोस्ट मिले सब इतना नहीं जो ये मुराद आखिरी तान जो प्यार इतो रहे हो एक लोग बाहर को जो के गलत पासे न गए एक लोग बाहर को जो कदम पे गलत तरफ न गए ऐसा हो सकता है पूरा खानदान बच्चे बस खुशहाल साथ देखे दिया है कहीं ऐसा पंहिंजे जीवन के बेहतर करे ऐं जीअं असां पाण खे सही कंदासीं तीअं सॼा ॿार असां पंहिंजो पाण सही थी करे छाकाणि करे असांखे न उहे ॾिसी करे वाई थींदा ऐं जीअं ई थींदा वेंदासीं तीअं तीअं असांजो पूरो खानदान पाण मुआशिरो माहौल सभु कुझु बहितर थिए ऐं जे लाइ असां हमेशह संतनि महात्माउनि दरवेशनि जी दावनि ॾींदा त जीअं असां उन पंहिंजी असलियत तरफ़ छाकाणि हक़ीक़त में असां आया ब्रह्मांड खां उन पूरे यूनिवर्स खां ऐं असांखे उहो पाइणो बि आहे ऐं असां उन तरफ़ वधंदा बि पिया असांखे कदम उन तरफ़ आहे जेका चाह सदाई वधंदी हक़ीक़त में उन तरफ़ आहे पर असांखे थोरो अंदाज़ खे बहितर थिए इन जे लाइ असां ध्यानु सिमरन कयो त पोइ असां संसार में ओतिरो ई वधंदासीं ऐं संसार में वधंदे अॻिते साहिब में बि एतिरो वधंदासीं जो लोक ऐं परलोक ॿई पाए वठंदासीं सभु कुझु मिली वेंदो पंहिंजे जीवन खे जीअं प्यार दिलि में बसि साथ थिए ओ असांखे सिर्फ़ु चलो मालिक करायो ओड़ो थियण यादि आहे ऐं उहो सभु थींदो रहे जॾहिं असां कुझु यही साईं जो नाम ध्यानु सिमरन कंदासीं त असांजी बुद्धि सम्झ ऐं रहमत खुलंदी वेंदी ऐं सॼो जीवन ऊचाई वेठो सो अॼु प्यार दिलि में उन सॼो सतगुरु आहे उन ईश्वर आहे इहा ई अॻ जा अरदास कनि थी त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो जंहिं प्यार सिर्फ श्रद्धा सां उन्हीं खे उनजे ॾींहंनि खे उन मौक़नि खे त्योहारनि खे मल्हाईंदा उन प्यार ऐं श्रद्धा सां उमंग ऐं उत्साह सां उन गुणनि खे पंहिंजे जीवन में आणींदे पंहिंजो पाण खे सदाबो कयूं उनजी रहमत जा पात्र बणिजे सवाइ जी प्यार भरे दिलनि में गांधीधाम आदिपुर जो समाज सिंधी समाज एसासी ईसाई परिवार ऐसा में मिली करे जो कोई प्यार मोहब्बत जो मेलो रचाए सबके जोड़े करे कम करो सोने मालिक दरियाई अरदास तो सदाई सभी के जोड़े करे रखे सभी के आशीष सा बधाई दे रखे ऐन प्यार दे अवसर पे सब भाव रख ऐसे ही संगत के पूज दरवेशा सत सतराम धाम रानी साहब से सुधी प्यार दुनिया की तरफ आशीर्वाद शुभकामना वादा सच्ची साईं सतनाम साहिब की जय साईं की प्रार्थना करना सिर्फ 2 मिनट जगह पहले मुख पहुंच कर